डेवलपमेंट अथॉरिटी पारां तैसर टाउन में ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़ लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? डिपार्टमेंट पारां 50 लैंड माफिया जा जेको आहे सो नाला ज़ाहिर कया आहिनि, जंहिंमें 40 माण्हुनि जा जेको आहे सो नाला हिकु लेटर ज़रिए जेको आहे सो ज़ाहिर कया विया आहिनि, जिन्हनि DIG ओभर खे जेको आहे सो लिखत में हिकु लेटर जारी कयो आहे त जेके 40 माण्हू आहिनि उन्हनि ते मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जो इल्ज़ाम आयो आहे त 40 माण्हू ताइसर टाउन जे मुख़्तलिफ़ जेको सेक्टरनि में जेको आहे सो कब्ज़ा करे रहिया आहिनि। उहा जेका ज़मीन आहे ताइसर टाउन में मुख़्तलिफ़ जेके सेक्टर्स आहिनि उहे अलाट थियल जेको आहे सो प्लाट आहिनि, उन्हनि ते जेको आहे सो गुलाम नबी गबोल, सत्तार खान, जाम गुलमरी, रसूल बख्श ब्रोही, लियाकत बुलेदी, अली गुल बम्बरो, शेर आगा नूर, मोहम्मद अयाज, अमान ला, जबार खान, हनीफ काकड़, हाफिज मारफानी, कलंदर खान, अनवर ब्रोही, रजब पीर बख्श समेत जेके मुख़्तलिफ़ नारायण, सोरा मरी, खान मोहम्मद, जबार खान, हनीफ पठान, सद्दाम, वली मोहम्मद मेंगल, मलिक फारूक, शाकिर ला, मसूद, हकीम सिंधी, कासिम चांडो, कलंदर मसूद, कारी अतीक मोहम्मद, अहमद शाह समेत जेके मुख़्तलिफ़ 40 ॼणा आहिनि उन्हनि खे नामज़द कयो आहे। 10 जेके अणसुञातल जेको माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ DG रेंजर समेत जेके मुख़्तलिफ़ लाॻापियल इदारा आहिनि, डिप्टी कमिश्नर गुलशन मेमार थाणे समेत जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, हिननि 50 माण्हुनि ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो आहे मलीर डेवलपमेंट अथॉरिटी पारां त ही कब्ज़ा माफ़िया आहिनि, लैंड माफ़िया आहिनि, जिन्हनि मुख़्तलिफ़ अलाटी जे ज़मीननि ते कब्ज़ा कया आहिनि ऐं अरबे रुपए जी जेका मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जेका ज़मीन आहे ताइसर टाउन में उते जेको आहे सो कब्ज़ो कयो वियो आहे। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मलीर डेवलपमेंट अथॉरिटी में DG नजरुद्दीन जे सरते जे अचो जेको आहे सो काफ़ी सारा मसइला डेवलपमेंट अथॉरिटी जे अंदर ई पैदा था, जंहिंमें जेको आहे सो एंटी इंक्रोचमेंट डायरेक्टर अलीम आखवन जेको आहे मौजूदा मलीर जा ऑफिसर आहिनि, उन्हनि ते इल्ज़ाम त उहे जेको आहे सो लैंड माफिया जा साथिया आहिनि, उन्हनि जेको आहे सो ग्रेडनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे जेको आहे सो उते गॾियल तौर ते ही कब्ज़ा कराया आहिनि ऐं ही जेका बि लैंड माफिया जेको आहे उहा हिननि मौजूदा जेका उते इंतज़ामिया मौजूदु आहे मलीर डेवलपमेंट अथॉरिटीअ जी, उन्हनि जे गॾियल सरपरस्ती में जेको आहे सो ही कब्ज़ा थिया आहिनि। उन खां तमामु वॾो तकिड़ो ई जेको आहे सो उन डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट खे हटायो वियो, जंहिंखां पोइ जेको आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी लेटर जे DG रेंजर सिंध, DIG ओभर, डिप्टी कमिश्नर ओभर, गुलशन मेमाने समेत जेको आहे मुख़्तलिफ़ जेके कानून कंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे हिकु लेटर ज़रिए नोटिस ॾिनो वियो आहे त हिननि लैंड माफिया ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ जेको आहे वक़्तनि ते गुलशन वहीद मुराद तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।